सिंधड़ी मां के ख़बर ॾींदा हलूं। फ़कीरुद्दीन बहार नुकरत जी रिपोर्ट मुताबिक़ टंडो अलायार शहर के टंडो आदम बाईपास मखदूम तालिबुल मौला कॉलोनी जो रहवासी मशहूर मल्ल पहलवान अली हसन ख़ासकेली ते कातिलाने हमले में दम धणी हवाले किया। जवाबदार गोलनि जा सिधा बस हणी रहियो आहे। आवाज़ सिंध न्यूज़ CCTV कैमरा जा फुटेज हथ करे वरता, जंहिंमें जवाबदार गोलनि जा सिधा बस हणी आसानीअ सां बीट थी रहियो आहे। बे पासे शहीद जो मड़ियो घर पहुचण ते घर में क़यामत सुगरा जा मंज़र हर तरफ़ हर अख आली थी वई। पहिरें जोड़ जे मशहूर मल्ल पहलवान अली हसन ख़ासकेली जेको पुरअमन शहरी आहे, उनके पंहिंजे अबाणी शहर टंडो अलायार में संदसि घर जे साम्हूं बेदर्दीअ सां क़त्ल करे कातिल फरार थी विया। टंडो अलायार ज़िले में काफ़ी वक़्त खां अमन जो पखी उॾामी वियो आहे। मशहूर मल्ल पहलवान अली हसन ख़ासकेली जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं सरेआम फांसीअ ते लटकायो वञे। शहीद अली हसन ख़ासकेली जी शहादत ते सोगवारनि में सलीम ख़ासकेली, वसीम ख़ासकेली पोरनि सां तादत जो सिलसिलो जारी आहे।